दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में तालीम खाते जे लोअर स्टाफ मुलाज़िमनि जी सालियानी चूंडनि जा नतीजा बाक़ायदे तौर ऐलान कया विया आहिनि, जिन मूजिब अल शहबाज पैनल भारी अक्सरियत सां कामयाब करार ॾिनो वियो आहे। ज़िले इलेक्शन कमीशन ऑल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन दादू जे ज़िम्मेवार ज़ुल्फ़कार अली ब्रह्माणी कामयाब उम्मीदवारनि जो नोटिफिकेशन जारी कयो। नोटिफिकेशन मूजिब अल शहबाज पैनल 223 वोट हासिल किया, जॾहिं त मुक़ाबले में हैदरी पैनल 60 वोट हासिल कया। नौ मुंतखब उहदनि में नतालका सदर नज़ीर अहमद लुंड, नायब सदर फारूक अहमद पंवर, जनरल सेक्रेटरी गुलाम नबी ब्रह्माणी, ज्वाइंट सेक्रेटरी अली हसन लाखो, ऑफिस सेक्रेटरी यार मोहम्मद लगारी, प्रेस सेक्रेटरी अहमद चांडियोई, फिनांस सेक्रेटरी साबिर अहमद ब्रह्माणी शामिल आहिनि। चूंड नतीजनि जे ऐलान खां पोइ अल शहबाज पैनल जी कामयाबी ते ऑल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन ज़िले दादू जे सरपरस्त आला गुलाम शबीर लुंड, ज़िले अगवान हाजन पंवर, ज़िले सदर मंसूर अली लुंड ऐं जनरल सेक्रेटरी शौकत अली बूक जी अगवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौके ते कारकुननि नौ मुंतखब तालका दादू जी क़यादत ते भरोसो ज़ाहिर कंदे चयो त नई चूंडियल बाडी लोअर स्टाफ मुलाज़िमनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ ऐं मसइलनि जे हल लाइ भरपूर किरदार अदा कंदी।